सदर वज़ीर आज़म जे सलाह मशवरे सां अहम कानून साज़ी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। किंग हमाद यूनिवर्सिटी ऑफ नर्सिंग एंड एसोसिएटेड मेडिकल साइंसिस बिल 2025 जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर क़ौमी नेशनल कमीशन फॉर माइनॉरिटीज़ राइट्स बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सदर सूबाई मुशावरत जी ज़रूरत खे नज़र में रखंदे दानिश स्कूल्स अथॉरिटी बिल नज़रसानी लाइ वज़ीर आज़म ॾांहुं वापसि उमाणे छॾियो। सदर जो चवणो त सूबनि दानिश स्कूल क़याम जी सूरत में सूबाई हुकूमतुनि सां अॻुवाट सलाह मशवरो ज़रूरी आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सदर वज़ीर आज़म जे सलाह मशवरे सां अहम कानून साज़ी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। किंग हमाद यूनिवर्सिटी ऑफ नर्सिंग एंड एसोसिएटेड मेडिकल साइंसिस बिल 2025 जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर क़ौमी नेशनल कमीशन फॉर माइनॉरिटीज़ राइट्स बिल जी बि मंज़ूरी ॾिनी। सदर सूबाई मुशावरत जी ज़रूरत खे नज़र में रखंदे दानिश स्कूल्स अथॉरिटी बिल नज़रसानी लाइ वज़ीर आज़म ॾांहुं उमाणे छॾियो। सदर जो चवणो त सूबनि दानिश स्कूल क़याम जे सूरत में सूबाई हुकूमतुनि सां अॻुवाट सलाह मशवरो ज़रूरी आहे। सदर वज़ीर आज़म जे सलाह मशवरे सां अहम कानून साज़ी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। किंग हमाद यूनिवर्सिटी ऑफ नर्सिंग एंड एसोसिएटेड मेडिकल साइंसिस बिल 2025 जी मंज़ूरी ॾेई छॾी।